श्री राम जी चवन था हे मानू जी मुझे सामू इंदो क्लोज इंदो नजदीक इंदो निकट इंदो पास इंदो त जन्म कोटि अघ ना सहे तब ही कोटि जन्मन जा जन्म कोटि करोड़न जन्मन जा जन्म करोड़े पाप न था चवन ध्यान ॾिजो कोटि जन्म केॾी थोड़ो वीचार त कयो केॾी वॾी ॻाल्हि आहे कोटि जन्म करोड़े जन्मन जा अघ यानी पाप नास यानी नाश थींदा आहिनि सरल भाषा और तब ही यानी एट दैट टाइम जीअं तव्हां साम्हूं वियो भॻवान जे उन ई क्षण उन ई पल उन ई सेकंड में ईअं न आहे कि हिन महिल तव्हां सत्संग था ॿुधो 6:37 मिंटे ऐं पाप तव्हांजा सुभाणे नाश थींदा 38 मिंट बि न लॻंदो 6:37 यानी 6:37 एॾी कृपा आहे एॾी शक्ति आहे तॾहिं चवंदा आहिनि सत्संग में जेके लाभ थींदा आहिनि उहे नज़र न ईंदा आहिनि ऐं भॻवान जी कृपा सां महसूस कया वेंदा आहिनि ॾाढो ध्यानु ॾिजो भाई चओ हरे राम हे हरि सत्संग में जेके लाभ थींदा आहिनि उहे नज़र न ईंदा आहिनि महसूस कया वेंदा आहिनि उहे बि भॻवान जी कृपा सां सभिनि खे थोरी न पतो पवंदो आहे रेगुलर ईंदा आहिनि उन्हनि खे पतो पइजी वेंदो आहे कि 10 साल पहिरियों मां कीअं हूंदो हुउमि हा 15 साल पहिरियों मूंखे थोरी थोरी ॻाल्हि ते गुस्सो ईंदो 10 साल पहिरियों मां कुझु बि खाई छॾींदो हुउमि कोई बि नशो कंदो हुउमि 10 साल पहिरियों मां माता पिता सां लड़ाई कंदो हुउमि हाणे मूंखे शर्म ईंदी आहे कि मां हिन सां ईअं छो हलियुमि हिन दोस्त सां ख़राबु छो हलियुमि हिन सां हीअं ग़लति छो कयो पश्चाताप थींदो आहे इहा ई त सत्संग जी आग आहे जेकी पापनि खे जलाईंदी आहे चओ हरे राम हरे कृष्ण ई सभु भॻवान जी कृपा महसूस थींदी आहे